हिफ़ाज़त जे लाइ आहिनि। नंबर पहिरियों, माउ पीउ खां का बि ॻाल्हि न लिकायो। अकेला घर खां ॿाहिरि न वञो। हर ॻाल्हि में राति थियण खां अॻु में घर पहुची वञो। स्कूल खां ॿाहिरि अकेलो न बीहो। कंहिं अणसुञातल खां का सुखड़ी शइ या रांदीको न वठो। कंहिं अहिड़ी जाइ ते न वञो जिते केरु अची वञे थो जेको माउ पीउ भेण भाउ ऐं तव्हांजे वॾड़नि खां सवाइ केरु तव्हां सां बिना सबबु लाॾ कोड करे त माउ पीउ खे ॿुधायो। पंहिंजे घर जो ॾस ऐं फ़ोन नंबर लाज़मी यादि रखो। जेकॾहिं घर या स्कूल जे वेझो को शकी माण्हू नज़र अचे त माउ पीउ या स्कूल जे उस्ताद खे ॿुधायो। माउ पीउ जी गैर मौजूदगी में इंटरनेट ऐं मोबाइल फ़ोन न हलायो। पंहिंजे सभिनी दोस्तनि साहेड़ियुनि बाबति माउ पीउ खे ज़रूरु ॿुधायो। प्यारा ॿारो, घर खां ॿाहिरि जेकॾहिं केरु तव्हांखे ॾुखारे पकिड़े या गॾु हलण लाइ चवे त बि न भॼो ऐं रड़ियूं कयो। महफ़ूज़ बुनियाद सुभाणे न अॼु ख़तरे जी सूरत में 1121 ते फ़ौरन इतलाह कयो। सिंध अलर्ट प्रोटेक्शन अथॉरिटी हुकूमत सिंध।